दोस्ती में एक ज़्यादा तौर इंसान कंदा दोस्ती में जॾहिं बि वियो न त हिकिड़ी हरकत कॾहिं बि न कजो। कहिड़ी? हिकु स्लो ॻाल्हाइणु। स्लो माना सम्झो था न, जीअं ॿ ॼणा वेंदा त पोइ आस्ते आस्ते ॻाल्हाईंदा, पोइ कन में ॻाल्हियूं कंदा वेंदा। इहो सम्झो तव्हां पंहिंजो सफ़ा वेलियो ख़तमु करे छॾियो। पोइ साम्हूं वारा तव्हांजा सॼण न थींदा, उहे दुश्मन थींदा। जीअं पर्सनल ॻाल्हि आहे न, त कुझु वक़्तु पाण खे ख़ामोश रखो। ख़ामोश रखी पोइ जॾहिं उथो न त ॿई ॼणा गॾु थियो, पोइ जेका पर्सनल ॻाल्हि हुजेव न तव्हां हिक ॿिए सां कयो। संगत जे आॾो कॾहिं बि स्लो आवाज़ में पुस पुस न कंदा कयो। पुस पुस करण सां छा थींदो आहे? साम्हूं वारनि जे आॾो तव्हां हिकु किरियल इंसान आहियो ऐं उहे ई इंसान तव्हांजा दुश्मन थींदा। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां, हेॾे ध्यानु ॾे। साम्हूं वारा दोस्त उहे तव्हांजा दुश्मन कॾहिं बि तव्हांजो ख़ैर ख़ा जो न सोचींदा। छो त तव्हां हराम पाई कई आहे। हराम पाई कहिड़ी कई अथव? तव्हां साम्हूं वारनि जे आॾो पुस पुस, जीअं कन में जा स्लो ॻाल्हाइण में अॻिलनि खे छा महसूसु थींदो आहे त इहा असांजी ॻाल्हि हली आहे, इहा असांजे बारे में थी ॻाल्हि हले। अलाए कहिड़ो असां में बि ॾिठनि जो पिस पिस था कनि, अलाए कहिड़ी असां मां ॻाल्हि ॾिठनि जो पुस पुस था कनि, अलाए कहिड़ो कुझु असां में ॾिठनि जो कन में ॻाल्हाइनि। यादि रखो, उहे साम्हूं वारा दोस्त यकीन कयो न सुठा बि हूंदा न, पर तव्हांखे कॾहिं बि सुठी नज़र सां न ॾिसंदा। इहे तव्हांजा उन वक़्त में ख़िलाफ़ थींदा आहिनि जंहिं वक़्त में तव्हांजे मथां बुरो वक़्तु ईंदो आहे।